अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उम्मीद आहे सभु ख़ैरु ख़ैरियत सां हूंदा। सभिनी कंपनियुनि असां ग़रीबनि खे लुटियो आहे, पर हिननि मोबाइल नेटवर्कनि कंपनियुनि बि पंहिंजो पूरो किरदारु निभायो आहे। जी नाज़रीन, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मोबाइल नेटवर्क जे हवाले सां। मुंबली जीएस 500 जो बैलेंस विझरायो, अगरि पैकेज लॻायो त ठीकु आहे, न त अधु कलाक खां पोइ मैसेज ईंदो त तव्हांजो बैलेंस 15 रुपए खां घटि आहे। नाज़रीन, टेलनो बैलेंस खाइण जे मामले में सभिनी खां पोइते आहे, पर नेटवर्क बि पोइते आहे। नेटवर्क ई न आहे त पोइ बैलेंस कीअं खाईंदी। ज़ोंग अलाह जे आसिरे आहे। जी नाज़रीन, ज़ोंग अलाह जे आसिरे आहे। लाइट आहे त ज़ोंग आहे, लाइट न आहे त ज़ोंग ई गाइबु आहे। जेकॾहिं जूड़ या बरसाति पइजी वञे त पोइ ज़ोंग महीननि जा महीना गाइबु हूंदो आहे नेटवर्क। ऐं यूफोन शहर में आहे, पर शहर में ई कमरे में घर में इंटरनेट त एच प्लस, अंदरि विरांडे में त वञो त 2GB, ॻोठ में त यूफोन नाले का सिम बि हूंदी आहे, कंहिंखे ख़बर ई न आहे। जी नाज़रीन, अॼु असां मोबाइल नेटवर्क जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, जेको तक़रीबन बारारी जे इलाइक़े में न हुअण जे बराबरि आहे, जंहिंमें सिर्फ़ु मुंबली कंहिं जीएस कमु कंदा आहिनि, उहो बि सिर्फ़ु पैकेज जे अधु। जेकॾहिं पैकेज सां न करायो आहे त पोइ असांजो बैलेंस न हुअण जे बराबरि आहे। ऐं ज़ोंग अलाह जे आसिरे सिर्फ़ु हली रही आहे। जेकॾहिं लाइट वग़ैरह आहे त ज़ोंग जा सिग्नल तव्हांखे फुल मिलंदा। जेकॾहिं लाइट वग़ैरह न आहे त पोइ सिग्नल बि न आहिनि। ऐं जेकॾहिं बरसाति पइजे जे मौसम में त ज़ोंग न हुअण जे बराबरि ई आहे। जी नाज़रीन, तव्हांजी छा राय आहे? तव्हां छा नेटवर्क सही हली रहियो आहे? जेकॾहिं तव्हां सही हली रहियो आहे त पंहिंजे शहर जो नालो कमेंट में लिखी ऐं उन सां गॾोगॾु नेटवर्क जे बाबति बि तव्हां असांजी राय ॾेई था सघो। नाज़रीन, पोइ असांखे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़। इंशाअल्लाह सुभाणे नई टॉपिक ऐं नई स्टोरी सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाणे तव्हां सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसी सघो था। पोइ हाणे ई मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल।